ख़बर शेयर कंदासीं पीर ॻोठ में सॼे सिंध जियां भाण जी खोट ख़िलाफ़ सरा पिया एहतियाज लॻा पिया आहिनि आबादगार। उन सां गॾोगॾु किंगरी बार जा वकील बिरादरी पारां हथरादू भाण जी खोट ख़िलाफ़ सखर हाई कोर्ट में पटिशन दाख़िल करण जो फ़ैसिलो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हे अॼु असां सभु वकील किंगरी बार जा सभु दोस्त हिते प्रेस कॉन्फ्रेंस करे रहिया आहियूं। किंगरी बार में जेकी भाण जी हथरादू खोट पैदा कई हुई आहे हिन सीज़न में, जॾहिं त हितां किंगरे जे आबादगारनि खां ढल बि पंहिंजी वरिती थी वञे, जेकी शेड्यूल मुताबिक़ ढल आहे उन खां ॾहूं ते वधीक वरिती थी वञे, ऐं भाण लाइ उन्हनि खे रुलायो थो वञे, जंहिंजो ज़िम्मेवार असिस्टेंट कमिश्नर किंगरी, मुख्तियार कार किंगरी, DC खैरपुर ऐं हितों जा जेके प्राइवेट जेके आहिनि डीलर आहिनि, जेके AC सां मुख्तियार कार किंगरी सां मिलियल आहिनि, बिठू बणियल आहिनि ऐं ब्लैक ते जेको आहे त भाण विकिरो करे रहिया आहिनि। जेका बोरी यूरिया जी 1700 ग़रीब आबादगारनि खे, काश्तकारनि खे ऐं जेके हितों जा जेके आहिनि पंहिंजी पोखाई करे पंहिंजी रोज़ी कंदा आहिनि, उन्हनि खे ॿिन्ही हथनि सां हे लुटे ऐं फुरे रहिया आहिनि। असां CM सिंध खां, हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां मुतालबो था कयूं त DC खैरपुर ख़िलाफ़, AC किंगरी ख़िलाफ़, मुख्तियार कार किंगरी ख़िलाफ़ ऐं जेको आहे त जेके प्राइवेट डीलर आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्तु एक्शन कयो वञे। अहिड़ी असां अॼु दरख़्वास्त बि जेको लर्नेड मैजिस्ट्रेट पीर जो ॻोठ आहे उन वटि दाख़िल कई आहे ऐं असां जेको आहे त सभिनी दोस्तनि खे ॿुधाइण था चाहियूं त अनक़रीब असां जल्दी जेको आहे त कॉन्स्टिट्यूशन पिटीशन हाई कोर्ट में दाख़िल कंदासीं ऐं रोडनि ते बि हूंदासीं। असां जेको DC खैरपुर, असिस्टेंट कमिश्नर किंगरी, मुख्तियार कार किंगरी ऐं जेके प्राइवेट डीलर आहिनि जेके ब्लैक ते भाण विकिरो करे रहिया आहिनि, असां उन्हनि जे ख़िलाफ़ जेको आहे त सभु दोस्त गॾिजी असां हिकिड़ी पिटीशन, कॉन्स्टिट्यूशन पिटीशन दाख़िल करणु वञी रहिया आहियूं, जंहिंमें इंशाअल्लाह जेको आहे हितां जे आबादगारनि खे, काश्तकारनि खे, जेके ग़रीब जेके आहिनि, हारी आहिनि, उन्हनि खे उन में इंसाफ़ ॾियारायो वेंदो इंशाअल्लाह। जेके कंपनियूं आहिनि, जेके फर्टिलाइज़र कंपनियूं आहिनि, एंग्रो आहे, यूरिया वारी जेके कंपनियूं आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ बि असां हाई कोर्ट में CP दाख़िल कंदासीं।